नाज़रीन, सिंध जे नाले वारे शाइर जुम्मन दरबदर सां सिंध थिंकर्स फॉर्म पारां दरगाह पीर ज़ाकरी सकरन में दरगाह पीर ज़ाकरी जे गादी नशीन सैयद मुनीर शाह ज़ाकरी जी मेज़बानी हेठि रिहाण मल्हाई वई। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल अदबीन शाइरनि वॾे अंग में शिरकत कई। जुम्मन दरबदर खे शाइरी गीतनि ऐं लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। अदीब ताज जोयो, दरगाह पीर ज़ाकरी जे गादी नशीन सैयद मुनीर शाह, प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो, प्रोफेसर इमदाद चांडियो, मौला बख्श बुरड़ो, GM भगत, शायर राशिद लखमीर, शायर अली ज़ाहिद, शायर हाजी सांद, ग़ुलाम रसूल ज़ऊर, शायर गदा ख़ासकेली, असलम अब्बासी, माशूक दारेजो ऐं ॿियनि ख़िताब कंदे जुम्मन दरबदर जी ज़िंदगी ते रोशनी विधी। प्रोग्राम की कार्रवाई इदरिस जतोई हलाई। प्रोग्राम की शुरुआत शाइर शाहनवाज़ ख़ासकेली वठी हर जन्म वठबो सां कई वई। उन मौके ते सिंध मां आयल डॉक्टर ग़ुलाम रसूल ख़ासकेली, सीनियर सहाफ़ी आजिज़ जमाली, सीनियर सहाफ़ी काज़ी जावेद सनाई, सहाफ़ी राजकुमार ओड, रज़ा मोहम्मद सियाल, फ़िदा संजरानी, आसिर डाहिरी, MB डाहिरी, मुंतज़िर सूमरो, अयाज़ महर, यूनस चांडियो, अदी नवाज़ डाहिरी, मुसवर चौहान, निज़ाम काका, जहांगीर डाहिरी ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। चाहे दूहे पखड़ा अञा ऊड़ा अड छना कीम छज सिया सुठे आऊं हिकु महिरबानी आहे साईं मुनीर शाह जी जे असांखे उनखां घुरायो आहे। आवां सभिनी सां मुलाक़ातूं सभिनी सां काफ़ी थियलूं आहिनि, कहिड़ी ज़ाइब सुञाणंदा आहिनि। असां वटि थरकीअ में उन्हनि खे अॼु ॿुधाए को त नादान जागी पिया, उन्हनि खे अॼु ॿुधाए को त नादान जागी पिया। सुञाणी साम्राजन जा सवेई रूप शैतानी, सुञाणी साम्राजन जा सवेई रूप शैतानी, सुनी साई साम्राजन जा सवेई रूप शैतानी। भरिया वेदन अंदर ओ गाल, भरिया वेदन अंदर ओ नकान अपना न जागी पिया। इसी तो तरफ आजादू सने अरमान जागी था। इस गोरी तलवार जो अॼुकल्ह असां वटि जेको ये शइ हले पई, करे गोरनि वटां घुमरो वरी कनि था अता उमरो, करे गोरनि वटां घुमरो वरी कनि था अदा उमरो। उन्हनि खे अॼु ॿुधाए को त दरिया खान जागी था, उनखे अॼु जुमन हिन जग सारे पाड़ू पलीतनि जो, जुमन हिन जग सारे बाप ते पाड़ू पलीतनि जो। अदा इन सारे आलम में लखे लुकमान जागी पिया, उत्तर ओभर ॾखण जाए ॾुखिया इंसान जागी पिया। हमरा शायद कॾहिं रोड ते चढ़ी हुक्मराननि ऐं जाबरनि जे ख़िलाफ़ आवाज़ थियण जो तस्वर ई कोन्हे। अॼु कहिड़ी रन थी हुजे त एहतिजाज था कनि, इहो सॼो हिन तहरीक जो कमाल आहे। घटि में घटि लानतूं त असां मुस्तक़बिल सां जो उन जे करे चऊं था त असां सभई सिंधी माण्हू चाहे कहिड़े बि मकतबे फ़िक्र सां तालुक रखंदड़ हुजे, असांखे यकीन आहे त असां को ॾींहुं ईंदो जो असां गॾु थी सिंध जे हक़नि जी आसराल कंदासीं
ऐं असांजो उन ते पको ईमान आहे। जीअं मुस्लमान खे चवंदा न ईमानदार, तीअं असांखे ईमान आहे त हीअ सिंध ख़ुशहाल ऐं पाण भरी थींदी। ऐं जीअं सैयद जे फिकर जी हाणे इन खां पोइ ॿी ॻाल्हि आहे, साईं बि चवंदो त बाबा जेके जुमन जा सहयोगी आहिनि हुन सां गॾु कमु कयो आहे, हुन सां गॾु थिया वेठा आहिनि। हिकिड़े उन्हनि दोस्तनि शिरकत कई आहे, पर तमामु घणी अक्सरियत उन्हनि नौजवाननि जी आहे जिन शायदि जुमन खे ॿुधो ऐं पढ़ियो ज़रूरु हुजे पर ॾिठो ऐं हुनखे रूबरू ॿुधो तमामु घटि हुजे। त असांजी ख़्वाहिश इहा हुई त असां हिननि तक़रीरुनि ऐं हिननि जे बजाए स्टेज मोहम्मद जुमन जे हवाले कयो। उहो ई स्टेज जो बादशाह आहे। तव्हांखे लतीफ़नि खां वठी क़ौमी गीतनि ताईं, क़ौमी गीतनि खां वठी पंहिंजे ॻाल्हियुनि ताईं, पर असां वरी इहा चयो त माना जेके दोस्त आया जेके हुनजा सहयोगी आहिनि उहे बि चंद लफ़्ज़ उन जे पंहिंजे काफ़िले जे हवाले सां उहा ॻाल्हाइनि। मां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां दोस्तनि जो। असां हिते तमामु ख़ूबसूरत गॾिजारियूं कंदा आहियूं या जेके बि अॼु मां सरां थो त असांजी पार्टिसिपेशन जे हवाले सां तारीख़ी हिकिड़ी दोस्तनि महिरबानी कई आहे ऐं उहे हिन में शामिल आहिनि। हिननि गॾिजारियुनि जो मां ॻाल्हि कई, हिननि गॾिजारियुनि जो हिकिड़ो सबबु इहो मोटिवेटर चयो, समाज खे तब्दील कंदड़ चयो, पर उहे हिकिड़ी शख़्सियतूं आहिनि जिन पंहिंजे हिकिड़े पूरे दौर में तमामु भरपूर असर शर्मा पे करी, पर उनखे सॼी सिंध में जेकॾहिं के फैलायो त उहे ई कारकुन हुआ, ई लीडर हुआ, ई अॻुवान हुआ जिन पंहिंजे शाइरी जे ज़रिए। पर उन्हनि मां जेको ख़ुशूसियत हुई बाबा जुमन जी त उनजी किरदारु तमामु घण पासाऊं किरदारु रहियो। तव्हां ॿुधो त ऑर्गनाइज़ेशन जे हवाले सां त 3-4 ज़िला ऑर्गनाइज़ कया, शाइरी जे हवाले सां तव्हां उनजी ॻाल्हि ॿुधी। जेकॾहिं स्टेज जो आहे त स्टेज ते ॻाइण जो आहे त ॻाइण ते घर पासे ई छॾियो। जेकॾहिं ताज आहे त ताज तकरीर लिखत में हो, पर मां कॾहिं स्टेज ते वेही ड्रामो न कयो हूंदई, कचहरी कई हूंदी, ड्रामा घटि कया हूंदई, त घर पासे ई छॾियो। त अॼु ही इन जे करे असांजी तकलीफ़ में हुई ऐं असांजी ख़्वाहिश हुई त बाबा जुमन घणो ॻाल्हाए। बासि थोरी राति थधी थी आहे, पूजा जी गर्मी बि हुई, उहा बि घटि थी आहे। सिर्फ़ु तव्हांजो थोरो थो बजाए, बाक़ी 40 सालनि जो 40 सालनि जो साथ आहे। यकीन उन्हनि जूं यादूं बि आहिनि ऐं हिकिड़ो टूअर ज़िंदगी जो इंडिया जो आहे, इंडिया जो उहो गॾु उन्हनि जूं यादूं तमामु घणी यादूं आहिनि। पर मां उन्हनि यादनि खे पासे ते रखंदे गुज़ारिश कंदुसि तव्हांखे खे ताज जब ॻाल्हाईंदो आहे त उन वटि एतिरा पासा आहिनि जो मां चवंदुसि राति ताज ई हिकिड़ो अकेलो माण्हू तव्हांखे राति सॼी ॿुधाए सघे, पर मां इहो गुज़ारिश कंदुसि त मुख़्तसर ॻाल्हाए ऐं पोइ असां कुझु वरी ॿुधूं ख़ुदि जुमन खां लतीफ़ा ॿुधाए, पंहिंजा वरी कुझु किसा जेके रहिजी विया अथसि असांजे विच में दोस्त शहीद में बि उन त बिल्कुलु कयो त असां जुमन खे ॿुधो त कुर्ब जुमन जा हली बि त पर हिकिड़ी भरपूर कचहरी थी वई। बादशाह तो शायदि अलाह ख़ैर करे हली सां अलॻि कचहरी कंदासीं। महिरबानी जुमन जी महिरबानी जेको हिते आयो जी सैरगाह थी हिन शुरूआति छॾण खां थी त असां सभु ऐं किताब पढ़ण खां पोइ दोस्तनि सां वरी मुलाक़ात थी, वरी जुमन जी महिरबानी दोस्तनि जी महिरबानी ऐं शाइरी जे हवाले सां ॻाल्हि निकिती आहे त नानू आचार मामा जुमन लाइ चवंदो हुयो त ढाटी मुस्लमान कोन्हे, जुमन शाइर कोन्हे। सो थरियुनि जे लाइ हू चवंदो त थरिया माना मुस्लमान कोन्हे न जुमन शाइर कोन्हे। पर असां जेको मामा जुमन जो पहिरियों तारीफ़ असां वटि हुयो, असीं ॿारड़ा हूंदा हुआसीं, मामा जुमन महीने जा 25 खां 20 ॾींहं घर न हूंदो नहीं माने चोखी प्रीत चकोर की अरु चंदा नहीं माने, उसकी ओ जाने तू अपनी तोड़ निभाएगा। तो वो चकोर गोलजन ऐं उहे हिन चंड जहिड़ी धरती जा आशिक थियनि। ख़ासि तौर थर मां खूबीअ वांगुरु फूटी निकितो, खूबी न पर जोगी जे वांगुरु जोगीड़ो थर में थींदो आहे, शानदार थींदो आहे
ऐं हिकिड़ो मींहुं वसावड़ो बि थींदो आहे, अहिड़ो जहिड़ो दिलि जो मासूम उहो मामो। उन्हनि माण्हुनि जेके चंद माण्हू हुआ, जेके दर्जननि में माण्हू हुआ, चकोर उन में मामो दरबदर जो नालो आहे। ऐं उहो चकोर, हुन चकोर जी जेका प्रीत आहे उहा अॼु ॾींहुं ताईं बेहिसाब इश्क जे हिसाब सां धरती सां आहे। सो साईं मोला ॾोड़ो वेठो आहे, यादो थींदो आहे मिठल भो पवणियूं आहिनि, पर इहो इश्क जो सफ़र हो। उन इश्क जे सफ़र में जेके माण्हू असांजे उत्साह जो ज़रियो बणिया, जिन खे ॾिसंदे थींदा त ॾिसंदे वेसाह थींदो हो, वेसाह पैदा थींदो, उन में जुमन जो बि वॾी हिकिड़ी शख़्सियत हुई। मां 79 में क़ौमी तहरीक सां लाॻापियुसि। 79 में हिकिड़ी कमेटी ठही, जेका लेक्चर कमेटी भई जीअं मां जे तरफ़ां मरकज़ हर शब्द खरा चमन में मगर पंहिंजे जोहर में सर शब्द खरा। तव्हां जुमन ते एतिरो इजरिश चयो आहे त न हिकिड़ो नज़म गाहो दाहे सां मिलंदो, गाह कुझु ॻाल्हियूं थींदियूं, चरियो चरे सां मिलंदो त हिक ॿिए सां हिक ॿिए खे रतूं ऐं मुकूं हणंदा। आउं बि मुज़ाहमती शाइर जो रतूं ऐं मुकूं हणंदड़ शाइर ॻाल्हाइण मुंहिंजे लाइ अॼु एतिरो लिखिया पढ़िया माण्हू उन्हनि जा अॻियां। सची ॻाल्हि आहे त सिंध जा उहे सभई तमामु वॾा माण्हू आहिनि जन ॿारड़ियुनि मां जनमु वरितो, ॻोठियुनि मां जनमु वरितो ऐं पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे तइलीम जे ज़ेवर सां सवारियो ऐं सिंगारियो। जीअं हाजी साहब हिते चयो त मामो जुमन दर बदर जेको आहे पंहिंजो इलाइक़े जो बल्कि सॼी सिंध जो हिकिड़ो रोल मॉडल इंसानु आहे ऐं सिंध खे अहिड़नि किरदारनि जी तमामु घणी ज़रूरत आहे। मामे जुमन जी जेका शख़्सियत मूं ॾिठी आहे उहो इंतिहाई हिकिड़ो सादड़ो माण्हू। राशिद साईं जी सिट आहे त हिन सादड़े माण्हूअ में आदात जबल जी, ऐं हुन जीअं चयो शाइरी जे हवाले सां, जीअं साईं राशिद सां उहो ॻाल्हाए थो त आउं मापई तौर मां कोन ॼाणा। हिन क़िस्म जा जेके किरदार आहिनि उहे मापई तौर मां कोन ॼाणंदा आहिनि। ऐं सम्झा त उहे इश्क ॼाणंदा आहिनि, उहे लेखो चोखो उहो हिसाब किताब न ॼाणंदा आहिनि। ऐं हुन सिंध जे इश्क में जेको सफ़र कयो आहे उहो इंतिहाई सचाईअ सां कयो आहे, ख़ुदाईअ सां कयो आहे। उनजी आत्मकथा उहा अॼु ई मूं हुन जा 40 पेज ये हमेशा टेको ॾिनो आहे, सहारो ॾिनो आहे। सो उन्हनि तर्जुमा ऐं मफ़हूम पंहिंजे तरीक़े सां लिखिया। बहरहाल हिन आयत में हुन ख़ुदा खां रिस्क जे तक़सीम जो ख़ुदाई निज़ाम कयो। हू चए थो त जॾहिं बि कंहिं इंसान खे ॿिए इंसान जे हथां रोटी मिलंदी त उन इंसान जी गैरत, उन इंसान जी इज़त, उन इंसान जी हमीयत, उन इंसान जो शर्फ़, उन इंसान जो इकराम, इहो सभु हर्ज थींदो, सभिनी जो हर्ज थींदो। ऐं इंसान खे वो जेको डॉक्टर इकबाल चयो आहे ताहिर लाहूती उस रिस्क से मौत अच्छी जिस रिस्क से आती हो परवाज़ में कोताही। सो इंसान जॾहिं इंसान खे रोज़ी ॾींदो आहे, रोटी ॾींदो आहे त हुनखे झटको ज़रूरु ॾींदो। हुन ख़ुदा खां निज़ाम करियो आहे त या ख़ुदा रिस्क तुंहिंजो हुजे ऐं तुंहिंजे क़ाइदे ऐं कानून जे मुताबिक़ तक़सीम थिए, ऐं जेके तक़सीम करण वारा हुजनि उन जी सूरत इहा हुजे जो उहे पंहिंजे लाइ चवंदा हुजनि त ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकुरा। उन्हनि सभिनी शयुनि एॾो त अट्रैक्ट कयो जो असां सभु जेके बि उते वेठा हुआसीं असां सभिनी खे ॼण त सहकारी थी वियो मामा जे ॻाल्हियुनि जो। इंटरव्यू पूरो थियो त पोइ मामा खां मूं इहो सुवालु कयो, मामा तव्हां हेॾा वॾा वाक़िया आहिनि तव्हां वटि, वाक़ियनि जी खाण आयो हुजे त तव्हां उनखे लिखो छो न था? मामे जो बाबा हाणे नसर त मूंखां ॾाढो आहे, बाक़ी छोकिरनि कोशिशि कई हुई, हाजी वारनि कुझु पना लिखिया बि आहिनि, पर पोइ हिकु इहो ॾुखियो कमु आहे ऐं ॿियो टाइम खपे हिन जे लाइ।
उतां जॾहिं मां वापसि आयुसि त मुंहिंजे मन में राण में मिलबो पंजी जा जंग जारी थींदी सानेत सोभारी पंजी जा जंग जारी थींदी सानेत सोभारी मरी वेंदा सभई मारी मरी वेंदा सभई मारी सची सुरहान में मिलबो मिठा मेहरान में मिल वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म